जी नाज़रीन, अवां खे आगाह कयूं नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पंजाब जे 20 तकनि ते थींदड़ नंढी चूंड लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं। मरियम नवाज़ छंछर आचर ऐं सूमर ते मुख़्तलिफ़ तकनि जो दौरो करे अवाम खे वोट ॾियण जी अपील कंदी। पीटीआई जे बाग़ी अॻवाननि जे नाअहल थियण सां पंजाब में सूबाई असेंबली जूं 20 सीटूं ख़ाली थियूं, जिन ते नंढी चूंड 17 जुलाई ते थींदी। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया, नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पंजाब जे 20 तकनि ते थींदड़ नंढी चूंड लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। मरियम नवाज़ छंछर आचर ऐं सूमर ते मुख़्तलिफ़ तकनि जो दौरो करे अवाम खे वोट ॾियण जी अपील कंदी। अवां खे आगाह कयूं पिया, पीटीआई जे बाग़ी अॻवाननि जे नाअहल थियण सां पंजाब में सूबाई असेंबलियूं जूं 20 सीटूं ख़ाली थियूं, जिन ते नंढी चूंड 17 जुलाई ते थींदी। नवाज़ लीग जी नायब सदर मरियम नवाज़ पंजाब जे 20 तकनि ते थींदड़ नंढी चूंड लाइ सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि।